नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दादू मां जिते जोई वासण 12 वरनि जी नेंगिरी जे अगवा ऐं शादी वारो मामिलो। अदालत 29 डिसंबर ते दरख़्वास्त जी ॿुधणी मुक़ररु कंदे जवाबदारनि ऐं जोई पुलिस खे तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर पिया कयूं। दादू मां जिते जोई वासण 12 वरनि जी नेंगिरी जे अगवा ऐं शादी वारो मामिलो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं तारिक लगारी खां। जी तारिक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी जोही जे इलाइक़े जेको आहे सो फाज़िल चौक जी रहवासण निगहत सुल्ताना पठान तरफ़ां दादू जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त संदसि भाइटी 12 साला महक परी पठान के जवाबदार मंज़ूर लुंड मुबैना तौर अगवा करे उन सां शादी रचाए वरिती आहे। हिन इहो बि चयो आहे अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे त संदसि भाइटी महक परी जी जो मङणो जेको आहे उहो हुनजे पुटु सलीम सां थियल हुयो। जॾहिं जवाबदार मंज़ूर भाइटीअ खे अगवा करण खां पोइ जेको आहे सो परिणो करे छॾियो आहे। अदालत नारीअ जे दरख़्वास्त ते जेको आहे सो ॿुधणी मुक़ररु कंदे 29 डिसंबर ते जोई पुलिस ऐं जवाबदार ॼाणायल मंज़ूर लुंड खे पिणु तलब करे वरितो आहे। जेको हिन केस में जेका फिरियादी आहे निगहत सुल्ताना उनजो वधीक चवणु आहे त उहा ॻोठ जे वॾेरे शबीर लुंड वटि पिणु दांह खणी पहुती, पर जवाबदार धुर पारां खेनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं धमकायो पियो वञे तूं कंहिं बि सूरत में जेको आहे सो नारी महक परीअ खे वापसि न कंदा। जॾहिं हिन चयो त नंढी उमिरि जी शादी कई वई आहे, उन वटि सर्टिफिकेट बि आहिनि, उन जेको आहे सो अदालत में पिणु अहिड़ा सबूत पेश कया आहिनि। अदालत ॿुधणी 29 डिसंबर ते मुलतवी कंदे जोई पुलिस ऐं जेको आहे सो हिन केस में जवाबदार ॼाणायल धुर खे पिणु तलब करे वरितो आहे। जी वॾी महिरबानी तारिक लगारी अपडेट्स ॾियण लाइ।